ते असर उहो माण्हू ई छॾे सघे थो जेको ॾींहं जो ख़्वाबु ॾिसे थो ऐं रातिनि जो बि उजागा करे थो, महिनत करे थो, कोशिशि करे थो। तव्हां जंहिं बि फील्ड में आहियो, जंहिं बि धंधे में आहियो या उन में महारत हासिलु करणु चाहियो था, त उन में पहिरीं ॻाल्हि त मुस्तक़िल मिज़ाजी हुजे। नंबर ॿी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां में मुस्तक़िल मिज़ाजी आहे त उनखे क़ाइमु रखण जे लाइ तव्हांखे केतिरियूं परेशानियूं ईंदियूं, तव्हांखे केतिरा ई मसइला ईंदा, तव्हांखे केतिरियूं रुकावटूं ईंदियूं, कॾहिं कॾहिं तव्हां बोर थियणु महसूसु थींदो। हूअं बि नफ़्सियाती तौर इहो उसूल रहियो आहे त माण्हू हर अधु कलाक खां पोइ कंहिं कम में बोर थी वेंदो आहे ऐं उनखे घुरिजे त ॿियो कमु शुरू करे। ईअं ई लाॻीतो तव्हां कंदा हलो। ज़िंदगीअ में उहे माण्हू कामयाबु थींदा आहिनि जेके लाॻीतो किताबु पढ़ंदा हलंदा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि सां मिलंदा आहिनि जेके मुदबिर हूंदा आहिनि, दाना हूंदा आहिनि या उन्हनि जी फील्ड में माहिर हूंदा आहिनि। पोइ उन्हनि लाइ यकीन सां चई सघिजे थो त उहे ज़िंदगीअ जे उन रस्ते ते हलंदा आहिनि जेको अलाह ताला जो मुक़ररु कयल हूंदो आहे। हूअं बि मुस्तक़िल मिज़ाजी जो बहितरीनु ज़रियो असांजे लाइ निमाज़ बि आहे। मुस्तक़िल मिज़ाजी जो बहितरीनु ज़रियो इबादत जा ॿिया तरीक़ा बि आहिनि। जेकॾहिं माण्हू उन्हनि में पंहिंजो टाइम फ्रेम ठाहे थो छॾे, उनजो हिकिड़ो मुक़ररु वक़्तु आहे, उन ते हले थो पियो, त माण्हू उहो ॿिया कम बि आसानी सां परफॉर्म कंदो ऐं हुनखे कंहिं बि क़िस्म जी मुश्किलात पैदा बिल्कुलु बि कोन थींदी। तव्हां ॾिठो हूंदो त असां जॾहिं बि कंहिं कम जी शुरूआति कंदा आहियूं त उनजी जेका इंतिहा हूंदी आहे या उनजी जेका कामयाबी हूंदी आहे उन लाइ अक्सर सोचींदा आहियूं, छो जो उहा सोच असांखे फितरी तौर ते मिलियल हूंदी आहे। जॾहिं बि असां कंहिं रस्ते जो हलण जो शुरूआति कंदा आहियूं त उनजे इख़्तिताम वारी हदि असांजी मुक़ररु हूंदी आहे, छो जो हिकु रस्ते मां ॿियो रस्तो निकिरंदो आहे, ॿिए मां टियों, ऐं माण्हू जेकॾहिं उन रस्तनि ते हलणु शुरू कंदो त कॾहिं बि उन जॻह ते न पहुची सघंदो जंहिं जॻह ते असां पहुचणु चाहियूं था या जंहिं जॻह ते असांजो इरादो आहे। पंहिंजे ज़हन में हाणे ई अहिड़ो रस्तो ठाहे छॾियो जेको तव्हांखे उन मंज़िल ते पहुचाए ऐं उन रस्ते जूं जेके रुकावटूं आहिनि उन खे ख़तमु कंदा अॻिते वधंदा हलो। हूअं बि ज़िंदगीअ जो इहो उसूल रहियो आहे त जेकॾहिं सुकून सां गुज़रंदी त पोइ कहिड़ो मज़ो। कुझु मुश्किलातूं, कुझु हालात जॾहिं माण्हूअ खे साम्हूं ईंदा आहिनि ऐं हुननि खे गुज़रंदो अॻिते हलंदो आहे त पोइ हुनखे कामयाबीअ जी ख़ुशी बि थींदी आहे ऐं मज़ो बि ईंदो आहे। अचानक सां मिलियल कामयाबी एॾी मज़ेदार न हूंदी आहे, पर उहा कामयाबी जेका महिनत करे माण्हू हासिलु कंदो आहे, कोशिशि कंदो आहे ऐं सोचींदो रहंदो आहे त इहा शइ मूंखे हासिलु करणी आहे, उन खां पोइ उनजो जशन में बि मज़ो ईंदो आहे, उनजी ख़ुशीअ में बि मज़ो ईंदो आहे ऐं उनजे शेयर करण में बि माण्हूअ खे सुकून मिलंदो आहे ऐं ख़ुशी थींदी आहे। हूअं बि जॾहिं माण्हू तव्हांखे नाकाम ॾिसणु चाहिनि उन फील्ड में या उन कम में तव्हां ज़रूरु कामयाबु थियो। न फ़क़ति उन जे लाइ पंहिंजे पाण खे साबित कयो त तव्हां कामयाबु शख़्सियत जा मालिक आहियो, पर उन्हनि माण्हुनि खे बि ॾेखारियो जेके तव्हांखे किराइणु चाहिनि था या तव्हांखे घटि करणु चाहिनि था। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त जंहिं मौसम में असां लगड़ उॾाईंदा आहिनि माण्हू या नौजवान छोकिरा, त उहे जॾहिं लगड़ उॾाईंदा आहिनि त उहो लगड़ 2-3 ॾींहंनि खां पोइ साॻियो ई डस्टबिन में पियो हूंदो आहे, पर उनजो सबूत इहो हूंदो आहे त हिकिड़ो भेरो आसमान खे छुई ज़रूरु वापसि ईंदो आहे। तव्हां बि बुलंदियुनि खे छुयो, पंहिंजी मंज़िल ते पहुचो ऐं उन खां पोइ बावकार ऐं पुरसुकून ज़िंदगी गुज़ारींदा।